है जी बिल्कुल। सिंध सेक्रेटरीट जो जेको बैरक्स वारो हिस्सो आहे उन जी बिजली गुज़िरियल 8 खां 10 कलाकनि दौरान बंद आहे। असीं हिन वक़्तु सिंध सेक्रेटरीट जे उन बैरक्स वारे हिस्से में मौजूद आहियूं जिते इतलात खाते समेत मुख़्तलिफ़ खातनि जूं जेके आफ़ीसूं आहिनि वज़ीरनि जूं ऐं सेक्रेटरीज़ जूं ऐं डीजीज़ जूं उन्हनि जी जेका बिजली आहे गुज़िरियल सुबुह खां ॿुधाइनि पिया त ट्रांसफार्मर ख़राबु हुजण जे करे बंदि पियल आहे। हीउ जेको बैरक्स वारो जेको सिंध सेक्रेटरीट जो हिस्सो आहे उनमें इतलात खाते जे डीजीज़ ऐं मुख़्तलिफ़ ॿिया जेके डीजीज़ आहिनि सेक्रेटरीज़ आहिनि उन्हनि जी बि ऑफ़िस आहे। उनखां अलावा औरतनि जी भलाई वारे खाते जी सूबाई वज़ीर शाहीना शेर अली जी बि हिन ई जेको आहे हिसे में जेका आहे उहा ऑफ़िस आहे। उनखां अलावा फिशरीज़ ऐं लाइव स्टॉक खाते जे सूबाई वज़ीर मोहम्मद अली मलकाणी ऐं जेको आहे अक़लियतनि वारे खाते बाबति वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार श्याम सुंदर आडवाणी ऐं राजवीर सिंह ऐं जेको आहे मुख़्तलिफ़ जेके ॿिया वॾे वज़ीर जा ख़ासि मददगार वज़ीर ऐं सलाहकार आहिनि उन्हनि जूं ऑफ़िसूं ऐं इन्हनि मुख़्तलिफ़ खातनि जे सेक्रेटरीज़ ऐं डीजीज़ जूं ऑफ़िसूं जेके आहिनि गुज़िरियल सुबुह खां वठी सम्झो त बंदि पियूं आहिनि या ऑफ़िसूं खुलियल आहिनि पर उन्हनि ऑफ़िसुनि में सेक्रेटरी ऐं डीजीज़ मौजूदु न आहिनि छाकाणि त सुबुह जो बिजली वियल आहे ऐं उहे आया बि हुया जेकॾहिं पंहिंजनि ऑफ़िसुनि में त बिजली न हुजण जो जवाज़ ॼणा आहे उहे पंहिंजनि ऑफ़िसुनि मां निकिरी विया ऐं ऑफ़िसुनि में सेक्रेटरीज़ वज़ीर ऐं डीजीज़ न हुजण जे करे हिते कमुकार सां ईंदड़ जेके माण्हू आहिनि उहे रुली विया आहिनि ऐं अॼु हिननि बैरकनि में जिन खातनि जे वज़ीरनि ऐं डीजीज़ ऐं सेक्रेटरीज़ जूं ऑफ़िसूं आहिनि उन्हनि में कार वहिंवार ठप आहे ऐं कंहिंजो बि कमुकार न थी सघियो आहे। मुंहिंजे पोयां तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजे पस मंज़र में त हीअ जेका PMT आहे हीअ जेको ट्रांसफार्मर आहे उहो ख़राबु आहे गुज़िरियल सुबुह खां वठी पर हिन वक़्तु ताईं असांखे के इलेक्ट्रिक जेको अमलो जेको आहे नज़र न आयो आहे। हिकिड़ी गाॾी पहुची आहे ॾिसूं पिया पर उहा बि ईअं बीठी आहे ऐं को इन ट्रांसफार्मर जी मरम्मत जो जेको कमु आहे अञा ताईं शुरू न थी सघियो आहे जंहिंजे करे अॼु सॼो ॾींहुं सिंध सेक्रेटरीट जे हिन बैरकुनि वारे हिसे में जेको सरकारी कमुकार हो उहो ठप आहे। जी।